साईं, एहराम जी हालत में आइसक्रीम खाए सघूं था? आइसक्रीम जे अंदर बि ॿिन्ही तरह जी ख़ुशबू हूंदी आहे। हिकिड़ी ख़ुशबू इहा या त जंहिंजे अंदर बाहि जो अमल थियो, उहा बाहि ते पचाई वई आहे, ऐं हिकिड़ी उहा या जेकी बाहि ते नाहे पचाई वई। आइसक्रीम जे अंदर कॾहिं त ईअं थींदो आहे जो इलायची, केवड़ा, हिकिड़े क़िस्म जी ख़ुशबू आहे, उहा मिलाई वेंदी आहे। सो अगरि उहा कची ख़ुशबू आहे त हाजी सगोरो एहराम वारो उन जो इस्तेमालु नथो करे सघे। इन जे करे इन जी अलामत इहा या हिकिड़ी निशानी इहा या त जेके शयूं टिन पैक हूंदियूं आहिनि उन्हनि जी शेल्फ लाइफ रखण लाइ उहे घणे वक़्त ताईं रही सघनि, आम तौर ते उन्हनि खे बाहि खां गुज़ारियो वेंदो आहे, छो त जेसि ताईं उनखे बाहि खां न गुज़ारिबो त उहे घणे देर ताईं नथियूं रही सघनि, एक्सपायर थी वेंदियूं। सो इहा हिकिड़ी निशानी असांखे मिली थी वञे त उन में अगरि का ख़ुशबू आहे त उहा ख़ुशबू पचल सदबी उहा शइ माण्हू खाई थो सघे, पर जंहिं शइ में बग़ैर पचाइण जे बाहि जो अमल न थियो आहे, ख़ुशबू मिलाई वई आहे, त अहिड़ी शइ हाजी सगोरो इस्तेमालु न कयो। सोशल मीडिया सिंधी दावती इस्लामी प्लेटफॉर्म्स के लाइक्स फॉलो शेयर कयो, सब्सक्राइब कयो।